नाथ नारायण वासुदेव। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सभिनी धर्मन जो सहारो छॾे मूं हिकु भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि, चिंता शोक न कर। व्याख्या में तव्हां श्रवण करे रहिया हो शरणागति जे अपनापन भगवान जो, कि शरणागत भक्त के पंहिंजे लाइ कुछ भी करण बाक़ी न रहंदो आहे, छो जो ने सब कुछ भगवान जे अर्पण करे छॾियो। जंहिंमें भी मोह ममता हुयो सॼो संसार भगवान जे हवाले थियो। बस वो हर हालत में, दुख में, सुख में, खुशी में, चाहे वड़ी मुसीबत में भी भगवान जी कृपा महसूस कंदो आहे। जैसे गरुड़ जी के पूछने पर काकभूषणी जी ने अपने पिछले जन्म के ब्राह्मण शरीर की कथा सुनाई। चो हरे राम। एक बार जी गाल आ कि गरुड़ जी महाराज के मोह थियो भगवान राम जी लीला ॾिसी करे। राम लक्ष्मण भगवान पाण के ठुवाए आया हो, तारा ठुवाए आया हो, चयो जो ठुवाऊंदो पे न ठुवाया, पंहिंजी ठुवाया बस। त दुकान बंद हो, खुलियो ही कोने, सारी उन ॾींहं में खुलियो ही कोन। हे हरि हरे कृष्ण हरे नारायण। श्री कृष्ण गोविंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जॾहिं नागपाश में ॿधिजी आ न त गरुड़ जी महाराज के शंका थी वई कि अरे भगवान हे नागपाश में कीअं ॿधिजी आ। मोह यानी अड़ी माया जो चक्कर लगियो कि संशय थियो, जेको चयूं कि शंका न करण खपे। गरुड़ महाज्ञानी गुण राशि हरि सेवक अति निकट निवासी। गरुड़ जी महान ज्ञान जा खजाना, उन्हनि में अपार गुण आहिनि, भगवान जा सेवक आहिनि, भगवान जे वेरी क्लोज रहण वारा आहिनि। हरि सेवक अति निकट निवासी, भगवान उन ते सवारी कंदा आहिनि। चओ हरे राम। उन्हनि खे शंका थी वई त शंका शास्त्रनि में सर्प चयो वियो आहे। सर्प यानी नांग। ये घर में नांग अची वञे त चैन न ईंदो जेसि ताईं निकिरे न। माण्हू जहरीलो नांग हुजे, घर में वेठो हुजे किथे, ऐं तव्हां प्रेम सां निंड न करे सघंदव। त अहिड़ी तरह सां अगरि दिलि में बि शंका हुजे त पोइ वरी शांती न मिलंदी आहे। बेचैनी थी वई, कीअं दूर थिए त चयूं शिव भगवान वटि वञूं। शिव भगवान वरी उतां लहनि पिया कैलाश पर्वत तो। त शिव जी चवनि था तव्हां रस्ते में मिलियाओ गरुड़ जी, कीअं कजे? और तव्हां गरुड़ रूप पक्षी रूप में आयो। खग जाने खग ही के भाषा। तव्हां वञो काकभूषणी महाराज जी वटि, उहे कांव जे रूप में महान महात्मा आहिनि, ब्रह्म ज्ञानी। मिले गरुड़ मार्ग मां मोही। रस्ते में तव्हां मिलियाओ, रस्ते में सत्संग कीअं थींदो? बीठे बीठे तव्हां काकभूषणी जी वटि वञो। तॾहिं गरुड़ जी महाराज काकभूषणी महाराज वटि आया। उन्हनि खे वरदान मिलियल आहे, जाते काकभूषणी महाराज हिन महिल बि कथा कंदा आहिनि। वॾा वॾा ऋषि मुनि देवता उते पक्षियुनि जे भेष में अची कथा ॿुधंदा आहिनि। आस पास उन्हनि जे 8-10 किलोमीटर तक
माया के भगवान जी आज्ञा कोन्हे अचण जी, अचण सां ई मोह भंग थी वेंदो आहे। चओ हरे राम। उते सुंदर वृक्ष आहिनि, हिकिड़े वृक्ष जे हेठों वेठा हा काकभूषण महाराज, उन्हनि खे रामायण कथा ॿुधाई। जॾहिं कथा ॿुधायूं त पोइ उन्हनि जो मोह भंग थी वियो कि अरे हे त प्रभु जी लीला हुई, मां उन्हनि सां गॾु रहंदो आहियां, मुंहिंजे मथां सवारी कंदा आहिनि। भगवान जी माया केॾी ख़तरनाक आहे कि भगवान जे गॾु रहण वारे खे बि पकड़े थी वठे, पर जेके भगवान जी कथा था ॿुधनि उन्हनि खे माया छॾे थी छॾे। त भगवान सां गॾु रहण वारा आहिनि, माया यानी शंका पकड़े वरितो, और दूर काथे थी जॾहिं कथा ॿुधूं। चओ हरे राम। इन करे कथा जी वॾी महिमा आहे। हरे कृष्ण हे हरे। त कथा ॿुधाईंदे ॿुधाईंदे काकभूषण महाराज चयूं, ॾिसो राम जी केॾी कृपा आहे। हाँ कि मां पिछले जन्म में ब्राह्मण हूंदोसि। ध्यान ॾेई ॿुधिजो, इते ई तव्हां कथा ॿुधी आहे या रामायण में काकभूषण महाराज जी, यादि अथव कोन्हे वञे कि पिछले जन्म में मां ब्राह्मण हूंदोसि। लोमश ऋषि मूंखे शाप ॾेई छॾियो। लोमश ऋषि महान, ये भी चिरायु इन्हनि वटि आया। काकभूषण महाराज जन चवण लॻा मूंखे राम जी जे बालक रूप जो ध्यान सेखारियो। और लोमश ऋषि चवनि पिया मां तोखे ब्रह्म ज्ञान तो सेखारियो। ब्रह्म ज्ञान सेखारियमि। वरी विच में काकभूषण महाराज चयो न, मूंखे राम जी जे बालक रूप जो ध्यान सेखारियो। लोमश ऋषि वरी ब्रह्म ज्ञान था सेखारियो। टियों बार वरी जॾहिं टोकियो काकभूषण महाराज की मूंखे राम जी जो बालक स्वरूप जो ध्यान सेखारियो। तॾहिं गुस्सो अची वियो लोमश महाराज खे। उन्हनि खे गुस्सो कॾहिं न ईंदो, राम जी जी इच्छा सां ई गुस्सो आयो। वरी तो चए मां बार बार इनखे एॾो अनुपम ज्ञान तो ॾियां, आत्म ज्ञान ब्रह्म ज्ञान, ही तो विच में जबरदस्ती बालक रूप सेखारियो, हे आहे छा? और काकभूषण महाराजन चवनि था इष्ट देव मम बालक रामा। गुस्सो अची वियो, तॾहिं शाप ॾेई छॾियो, अरे वञ पक्षियुनि में नीच चंडाल कौओ बणिजी वञ। ओॾी महिल ई कौए जी देह अची वई, कांव जो रूप धारे। उहा ई प्रसन्नता, न दुख आयो, न शोक आयो, न चिंता आई, न क्रोध आयो, कुछ भी न। उन ही मौज में पंख फैलाए उड़ामण लगा। चौ हरे राम। उर प्रेरक रघुवंश विभूषण, नहीं कुछ भय न दीनता आई, न भव आयो न दुख थियो। उन्हनि इन में भी भगवान जो विशुद्ध विधान समझो कि इन में भी भगवत कृपा है। केवल समझो ही न बल्कि चई उठिया उर प्रेरक रघुवंश विभूषण। राम जी जा प्यारा, राम जी जा कृपा प्राप्त हाणे उड़ाम। ॾिस तोखे भगवान पहिरों धरती ते हलायो, हाणे आकाश में उड़ामण जो भी तोखे आनंद ॾिनो आहे। चओ हरे राम। संत ॻोल्हे वठंदा आहिनि कृपा प्रभुअ जी। अहिड़ो भयंकर शाप ब्राह्मण मूं कौओ ठही वियो, तॾहिं भी कोई दुख न आयो, न क्रोध आयो, न चिड़ आई, वो भी प्रणाम तो करे पियो महर्षि के। कमाल आहे। वरी सॾु कईंसि लोमश ऋषि, एॾिया भाई एॾिया। वापसि आया, जी बाबा। ओहो मां सम्झियुमि तूं राम जी जो प्यारो आहे, तूं प्यारो भक्त आहे राम जी जो, मूंसां गॾु वेही अच, मां तोखे बालक राम जो ध्यान तो ॿुधायां। चओ हरे राम। पोइ उन्हनि खे बाल रूप भगवान रघुनाथ जो सुंदर मधुर आकर्षक प्यारो ध्यान करण सेखारियो। भगवान जी कथा भी ॿुधाई। ॾाढो प्रसन्न थी करे काकभूषण महाराज जे सिर ते हथ फेरे करे आशीर्वाद ॾिनो कि मुंहिंजी कृपा सां तुंहिंजे हृदय में अबाध अखंड राम जी भक्ति रहंदी। तू राम जी खे प्यारो थी वेंदे, तू सभिनी गुणनि जी खान ठही वेंदे।
तू जंहिं रूप जी इच्छा कंदे वो रूप धारण करे वठंदे। हाणे ध्यान ॾियो कि शाप ते एतिरो ई थियो कि तूं कौओ बणिजी वञ ऐं 5 मिंट बि न थिया। वरी वरदान जेको मिलियो भई तूं चाहे जेको रूप धारण कर। अरे हाणे मनुष्य न, तूं चाहे त हाणे देवता जो रूप भी धारण करे थो सघे। इहो उन्हनि खे वरदान मिलियो ओॾी महिल ई, छो जो उन्हनि खे पश्चाताप थियो कि राम जी जो भक्त मां वीचारे खे शाप ॾेई छॾियो। त शाप त 5 मिंट ई रहियो। हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे, चाहे त देवताउनि रूप तेजोमय अग्नि रूप ठाहिनि, वरुण रूप ठाहिनि, इंद्र रूप ठाहिनि, जेको ठाहे। तू जाते रहंदे, ध्यान जो, 1 योजन तक माया का कंटक किंचन मात्र भी नहीं आएगा। 1 योजन यानी 6 किलोमीटर तक जाते तू रहने। चकरभाटा अची आ तो चकरभाटा में, मान लो दरबार साहब में अची आ तो 6 किलोमीटर यानी काॾे, हितों खां वठी तिपरा ताईं, वरी हेॾों खां वञो त हवाई अड्डे पार रेंगी ताईं, चइनी दिशाउनि में 10 दिशाउनि में स्क्वेयर 6 किलोमीटर। ये न सोचो भाई हितों खां सिर्फ़ु बिलासपुर तरफ, चओ हरे राम। वरी हेॾे वञो त हेॾे बोदरी, हेॾे जेके भी रस्ता थींदा आहिनि पार, हे हरी, हेॾे बिला पार हली वञो चारों तरफ। 6 किलोमीटर स्क्वेयर माया न रहंदी। माया त छॾियो, एक कंटक तक न रहंदो, कण भी न रहंदो माया जो, यानी उते ब्रह्म ज्ञान ही अची वेंदो। त हिन महिल भी कागभूषणी महाराज आहिनि, हिन महिल भी उहे कथा कंदा आहिनि। कागभूषणी महाराजन चवनि था, गरुड़ जी मां पंहिंजे अखियुनि जे साम्हूं कई ब्रह्मा बदिलजंदे ॾिठा आहिनि। कई ब्रह्मा जी महाराज जी 1 ॾींहं जी उमिरि तव्हांखे ॿुधाईसीं न। कलयुग 4,32,000, हिकु गुना वधाईंदा वञो 8,64,000 द्वापर युग, वरी 12,96,000 त्रेता युग, वरी 17,28,000 सतयुग थींदो आहे। इन्हनि चइनी युगनि खे जोड़ियो त थींदी आहे हिकु चतुर्युगी। 4 युग हिकु चतुर्युगी। अहिड़ी 1000 चतुर्युगी जॾहिं थींदी आहे त ब्रह्मा जी जो हिकु ॾींहुं थींदो आहे। राति अलॻि, ओतिरी राति अलॻि। ब्रह्मा जी जा 12 घंटा थींदा आहिनि असांजे हिसाब सां। त कागभूषणी महाराज चवनि था त भाई हीअ ब्रह्मा जी जी उमिरि 100 साल आहे, हिन महिल 51 रनिंग आहे, 50 पूरा थी विया अथनि। पूर्वार्ध पूरो थी वियो आहे, उत्तरार्ध यानी 50 साल ॿिया जेके आहिनि उन में 51 ईयर रनिंग आहे ब्रह्मा जी जी उमिरि जो हिन महिल। त इन हिसाब सां अगरि तव्हां हिसाब किताब कयो त केॾी उमिरि थी वई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। 43 अरब खां भी वधीक उमिरि थी वई उन्हनि जी, 43 अरब। हाणे ध्यान ॾियो कि कागभूषणी महाराजन चवनि था मां कई ब्रह्मा जी बदिलजंदे ॾिठा आहिनि। उन्हनि जो उहो ई शरीर आहे, उन्हनि जो उहो ई शरीर आहे। इहा आहे भक्तीअ जी शक्ति। ॾिसो, इहा भगवान जी कृपा आहे। ॾिसो, ॿियो कोई वरदान घुरियो ई कोन्हे कागभूषणी महाराज, केवल कथा जो, केवल कथा, केवल कथा, कथा कीर्तन। लोमश ऋषि चवनि था, भाई हे ब्राह्मण देवता, तू जंहिं जगह ते रहंदे 1 योजन तक माया जो कंटक भी न रहंदो, थोड़ी सी भी न रहंदी। इन तरह सां ॿिया भी कई आशीर्वाद ॾिनई। तोखे हर जन्म जी यादि हूंदी, तुंहिंजे अंदरि रिद्धियूं सिद्धियूं हूंदियूं, तो ते भगवान जी अपार कृपा थींदी। जेको तो चाहे तू समझी तो सघे, जाॾे चाहे तू पहुची तो सघे, जेतिरो चाहे जहिड़ो रूप धारण करे तो सघे, तू मन जी ॻाल्हि समझी तो सघे। अलाए घणा वरदान ॾिनऊं ऐं आकाशवाणी थी त हे ऋषि तव्हां जेको जेको चयो आहे उहो सच थींदो। हे ऋषि तव्हां जेको कुझु चयो आहे उहो सभु सच थींदो। हे मन वाणी कर्म सां मुंहिंजो भक्त आहे, राम जी था चवनि आकाशवाणी में। इन्हनि ॻाल्हियुनि खे वठी करे भगवान जे विधान में सदा प्रसन्न रहण वारा कागभूषणी महाराजन चयो गरुड़ जी खे पंहिंजे मुख सां, भगति पछ हठ कर रहियूं। सम्झो था,
थोड़ो हिंदी भी पढ़ंदा कयो। यानी मां भक्ति जे पक्ष में हठ पियो कयां। हा मुनि पिया चवनि ज्ञान सिख, मां पे चवां न मूंखे राम जी जो ध्यान सेखारियो। त भक्ति पक्ष, पक्ष यानी पक्ष, हठ कर रहे हूं, हठ यानी जिद। दीन महर्षि साप, दीन महर्षि साप। लोमश ऋषि के महर्षि चए थो, छो जो उन्हनि जी उमिरि ख़बर अथव हिकिड़ी प्रलय थींदी आहे। ये बि वरी घटि कोन्हनि, हिकिड़ी प्रलय थींदी आहे, कल्प जॾहिं थींदो आहे हिकिड़ो, त हिननि जो केवल शरीर जो हिकु वार किरंदो आहे। लोम चइबो आहे वारनि खे जेके रोम रोम में छिद्र आहिनि। त शरीर में जेतिरा बि वार अथनि एतिरा जॾहिं पूरा झड़जंदा तॾहिं उन्हनि जी उमिरि पूरी थींदी। केवल हिकु वार, करोड़े वार आहिनि, लखे करोड़े वार आहिनि। चओ हरे राम। भगवान जे भक्तनि जे मथों काल जी बि दाल नथी करे पई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वैसे तव्हां भी चाहियो त इहो वरदान घुरी था सघो, निरंतर भक्ति करे भगवान खे रिझाए करे। भगवान त ईअं ॾेई छॾींदव, ये छोटा मोटा वरदान त ईअं ॾेई छॾींदा आहिनि भगवान। तव्हां चाहियो भगवान खे रिझाए करे, और शरीर में बुढ़ापो भी न ईंदो आहे, पैरासिटामॉल भी न खाइणी पवंदव, बीमारी भी न ईंदव, सर्दी जुकाम भी न थींदो, चिंता न कयो। हेॾो लंबो जीवन ॾींदा त शरीर भी त उन टाइप जो ॾींदा न भगवान। हाँ तव्हांजी मर्जी ॾिसो, चाहियो त तव्हां कयो बढ़िया, भगवान खां वरदान घुरो, उन कैटेगरी में अची वेंदव। लोमश महाराज, तव्हांजा काकभूषणी महाराज, हा न, अश्वत्थामा अञा ताईं आहिनि, हनुमान जी महाराज, वेदव्यास महाराज, विभीषण जी महाराज, बली जी महाराज, ये सब चिरायु। चओ हरे राम। कृपाचार्य महाराज, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। और परशुराम महाराज तो खुद भगवान ही, हाँ ना, उहे भी चिरायु में ईंदा। हनुमान महाराज, अश्वत्थामा, कृपाचार्य, वेदव्यास, परशुराम और बली जी महाराज। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। और सप्त चिरायु में हिन जी गिनती कोन्हे। मार्कंडे महाराज, काकभूषणी महाराज, लोमश ऋषि, पर ये तो सतयुग जा उन को पहिरियों चिरायु ने। चओ हरे राम। हाँ भाई, भगति पक्ष हठ कर रहूं, दीन महर्षि साप, मुनि दुर्लभ वर पायऊं, मुनि दुर्लभ वर पायऊं। अरे मां पंहिंजी भक्ति ते कायम रहम, नाराज भी थिया महर्षि, शाप भी ॾिनऊं, पर शाप भी वरदान में बदिलजियो। छा थियो? दुर्लभ वरदान मिलिया। कीअं मिलिया? देखऊं भजन प्रताप, देखऊं भजन प्रताप। या भगवान जे भजन जी शक्ति आ। केॾी कृपा आहे। ध्यान जो भाई, असांखे त लालच थी अची वञे न, भाई लंबी उमिरि घुरूं, आहे की न? लेकिन ध्यान जो, काकभूषणी महाराज न घुरी आहे लंबी उमिरि, हनुमान जी महाराज न घुरी आहे, विभीषण महाराज घुरी ना है, पाण भगवान राजी थी करे ॾिनी आहे। चओ जय श्री कृष्ण। हिन जो कथा जो प्रेम ॾिसी करे भगवान इन्हनि खे वरदान ॾिनो आहे। काकभूषणी महाराज त उहो त शरीर ई कोन था घुरनि, ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, उन्हनि खे छूट आहे, चाहे देवता बणिजी वञनि, चाहे तो चतुर्भुज रूप बणिजी वञनि भगवान जो, पर हिन महिल ताईं ख़बर तो कहिड़े रूप में रहंदा आहिनि? कांव जे ई रूप में रहंदा आहिनि। गरुड़ जी महाराज पुछियो काकभूषणी जी, तव्हांखे एॾा अमोघ वरदान आहिनि, तव्हां छाजे करे ने कांव जे रूप में वेठा आहियो? सुंदर मनुष्य जो रूप धारण कयो, देवता जो रूप धारण कयो, हाँ तेजोमय रूप धारण कयो। सुंदरता भी तो काई शइ आहे। काकभूषणी महाराज चवनि था न न, इन कांव जे रूप में ही तो मूंखे राम जी जो ध्यान सिखण लाइ मिलियो। इन कांव जे रूप में ही भगवान जे भक्ति जो वरदान ॾिनो लोमश ऋषि कि तुंहिंजी भक्ति अमोघ आहे, अटल आहे, राम जी तोते अपार कृपा हूंदी, तूं राम जी खे प्यारो थी वेंदे, राम जी तोखे प्यारा थी वेंदा। इहे वरदान लोमश ऋषि मूंखे ॾिना आहिनि, इन करे मां इन शरीर खे बि नथो छॾणु चाहियां। मूंखे उहे शरीर न खपनि जंहिंमें अभिमान अचे, आकर्षण अचे। हालांकि माया न ईंदी पोइ बि, वो देवता जो रूप धारण कनि तॾहिं बि माया उन्हनि खे न पकड़ींदी, लेकिन पोइ बि कांव जे रूप में। यानी कहिड़ी भक्ति में शक्ति आहे
कि सभु शयुनि जो लालच निकिरी थी वञे, आकर्षण निकिरी थो वञे, मोह निकिरी थो वञे। हरे राम हे हरे, हरे कृष्ण, ओम राधे श्याम, ओम सीताराम। भगति पच्छ हट कर रहूं, दीन महर्षि साप, मुनि दुर्लभ बर पायऊं, देखूं भजन प्रताप, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, ओ पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई संतन की जय। भूल जी आओ न जय जयकार करण। पहिरियों रामायण में कंदासीं, याद अथव? रामायण में आया हो न आया हो? कंदासीं न रामायण में। तव्हां त चवंदो हा हाणे रामायण शुरू कयो, भुलिजी था वञो न वरी तव्हां। भजन प्रताप, देखो भजन प्रताप जो अर्थ छा आहे? इहो ई कि भगवान जो भजन करे रंग बिरंगी बढ़िया वरदान घुरूं। न भजन प्रताप जो अर्थ इहो आहे कि भगवान जे हर कानून में, हर परिस्थितीअ में प्रसन्न रहो, खुश रहो, गदगद रहो, मस्त रहो। दुख में भी चओ हरे राम। उल्टी को उल्टी हालात अची वञनि त प्रेमी भक्त जी प्रसन्नता वधीक खां वधीक वधंदी वेंदी आहे, छो जो प्रेम जो स्वरूप हर क्षण वधण वारो आहे, हर क्षण वधण वारो आहे। इहो नियम आहे कि जेकी शइ पंहिंजी थींदी आहे उहा सदा पाण खे प्यारी लॻंदी आहे, हा न भाई? भगवान सभिनी जीवन खे पंहिंजो प्यारो मञींदा आहिनि। सभु मम प्रिय, सभु मम उपजाय। ऐं हिन जीव खे बि प्रभु पंहिंजो पाण ई प्यारा लॻंदा आहिनि। हा, इहा ॻाल्हि ॿी आहे कि हे जीव बदिलण वारो संसार ऐं शरीर खे भुल सां पंहिंजो मञी करे पंहिंजे प्यारे प्रभुअ खां विमुख थी वेंदो आहे। इन जे विमुख थियण ते बि भगवान पंहिंजे तरफ़ खां कंहिं बि जीव जो त्याग न कयो आहे ऐं न कॾहिं त्याग करे ई था सघनि, छो जो जीव सदा साईं साक्षात भगवान जो ई अंश आहे। जीव यानी असांजी जीवात्मा, असां भगवान जो ई अंश आहियूं। भगवान कॾहिं त्याग करे भी नथा सघनि, कंदा भी न आहिनि, न कयो अथऊं न कंदा। चओ हरे राम। इन नाते सभिनी जीवन सां भगवान जी आत्मीयता, अपनापन अक्षुण अखंडित रूप सां स्वाभाविक ठहियल आहे। यानी हिकु सेकंड भी कोन्हे कि भगवान असां खां अलॻि हुजनि, निरंतर असांजा आहिनि। इन करे उहे केवल जीवन ते कृपा करण जे लाइ, यानी भक्तनि जी रक्षा, दुष्टनि जो नाश, धर्म जी स्थापना, इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जे लाइ वक़्त वक़्त ते भगवान अवतार वठंदा आहिनि। परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। इन्हनि टिनि ॻाल्हियुनि में केवल भगवान जी आत्मीयता टपकी रही आहे। जीअं रसगुल्ले मां रस टपकंदी आहे, हा न, तीअं भगवान जो अपनापन आहे इहो। इन्हनि टिनी ॻाल्हियुनि में केवल भगवान जो अपनापन, न त भक्तनि जी रक्षा, दुष्टनि जो नाश, धर्म जी स्थापना। भगवान जो छा वञे इन्हनि में? भगवान सां असांजो अपनापन न हुजे, भगवान असां सां प्यार न कंदा हुजनि, उहे छाजे करे बार बार वीचारा वैकुंठ छॾे करे गायूं चारनि अची करे झगड़ा कनि हिक हिक सां, युद्ध कनि, भगवान ड्रकूं पाइनि वेठा। छाजे करे? प्यार कंदा आहिनि असां सां तॾहिं त कनि था, ॿियो छाजे करे था कनि? ॿुधायो ॿुधायो न भाई। इन करे ई त भगवान इहे सभु लीलाऊं कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सभिनि खे लीलाऊं कहिड़ी वणंदियूं ख़बर अथव? जेके 12 साल लॻभॻि भगवान रहिया हुते, 11-12 साल गोकुल वृंदावन में, सभिनि खे उहे ई मधुर लॻंदियूं। भगवान बसि बंसी वॼाईंदा रहनि, भगवान गायूं चारींदा रहनि, भगवान गोवर्धन खणंदा रहनि, भगवान बसि माखन चुराईंदा रहनि, ग्वाल बालन सां बढ़िया मौज कनि भगवान। ये ॾाढी प्यारी लीलाऊं लॻंदियूं। रास कनि, महारास कनि,
केवल 11 साल 56 ॾींहं उन खां पोइ 125 सालनि तक भगवान जेको संघर्ष कयो आहे उन में भगवान ते प्रेम नथो अचे। कमाल आहे। प्यार तो उन ते अचणु खपे, प्रेम अचणु खपे, अपनापन अचणु खपे कि असांजे लाइ भगवान निंड चैन सुख आराम सभु त्यागे छॾियो आहे। असांखे त बस मुरली वॼाईंदा रहनि भगवान, हा न। कई त ॾोरापो ॾींदा आहिनि न, वो मथुरा कंचन की नगरी द्वारिका, अरे कृष्ण बंसी बजाना भूल गए। अरे भुलिजी न विया, असांजी रक्षा करण जे लाइ पंहिंजी निंड करणु भुलिजी विया। हुनजो जीवन त ॾिसो केॾो संघर्ष थियो आहे। आराम न रखियो आहे भगवान हिकु क्षण बि। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हिकु ॾींहुं असांखे आराम न मिले त वॾा वॾा त्याग करे छॾियऊं, धन जा, पंहिंजनि जा, मिटनि माइटनि जा। हिकु राति असां भगवान लाइ कोन जाॻंदासीं एकादशी जी। सॼी राति केरु जाॻंदो? नथो थिए भैया, 3 घंटा नथो थिए, 2 कलाक कयो। ऐं तव्हां 3 कलाक कंदो बि त असां 1.5 घंटो ईंदासीं। 2 कयो, 2 कयासीं। लेकिन भगवान त कनि था प्रेम। हाँ, उहे चाहिनि त छा नथा करे सघनि। वैकुंठ के सुख छोड़कर भक्तों के पीछे दौड़ कर हो साथ फिरते दर बदर, प्रिय राधावर प्रिय राधावर। चवनि था भगवान छाजे करे, कहिड़ी भगवान खे भाई इहा धुन लॻी आहे कि भक्तनि जी रक्षा था कनि, दुष्टनि जो नाश, धर्म जी स्थापना। ही भगवान जो असां सां प्यार न आहे त छा आहे? भगवान ये 3 कम केवल असांजी भलाई जे लाइ कंदा आहिनि। इन सां प्राणियुनि सां भगवान जो प्रेम तो नज़र अचे, अपनापन तो नज़र अचे, करुणा नज़र थी अचे, कृपालुता नज़र थी अचे, प्रियता नज़र थी अचे, भलाई नज़र थी अचे, सुहृदयता नज़र थी अचे, निरपेक्षता नज़र थी अचे, उदारता नज़र थी अचे। हिक भी गुण में कोई भगवान जो स्वार्थ न आहे। इन दृष्टि से अर्जुन भी चवन था, मद भक्तो भव। भगवान कृष्ण चवन था, हे अर्जुन, मद भक्तो भव, मन मना भव, मद्याजी भव, मां नमस्कुरु। हे अर्जुन, मुंहिंजो भक्त ठहो, मूंखे मन पंहिंजो ॾेई छॾ, मुंहिंजी पूजा कर, मूंखे नमस्कार कर। चओ हरे राम। इन करे कि तूं मुंहिंजे साम्हूं थी वञ, तूं मूंसां गॾु थी वञ, पोइ तोखे कोई दुख न ईंदो। केवल जीव के सम्मुख कराइण में, पाण सां जोड़न में, जैसा सब जीव कूड़े पदार्थन को विमुख थी वजन। छो जो दुख संताप बार बार जन्म मरण केवल विपत्ति आदि में ये जेके भी दुख हैं, जन्म वठण, मरी वञण, बार बार दुख, परेशानी, चिंताऊं, कई तरह जा रोग बीमारियों, बार बार जन्म, बार बार मरण, छाजे करे? भगवान को दूर थियण। यानी भगवान के असां परते था समझूं, शरीर के पंहिंजो था समझूं, भगवान के पंहिंजो नथा समझूं। निरंतर भगवान जी याद कोन्हे, इन करे दुख है। इन करे भगवान चवनि था, पंहिंजो मन ॾेई छॾ, तूं मूंसां ई जुड़ी वञ, मुंहिंजो भक्त बणिजी वञ, मुंहिंजी पूजा, मूंखे नमस्कार कर। इन में भगवान के कुछ मिलण वारो न आहे, उल्टो भगवान जी जिम्मेदारी वधण वारी आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद